अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मैं यहाँ जुगाड़ी न्यूज़ सां गॾु हाणे मां मेन मार्केट में बीठो आहियां ऐं हिते ॾिसूं था सब्ज़ी खे केॾी वॾी बाहि लॻल आहे। सब्ज़ी अलाए बसर घणे किलो आहे? बसर 60 रुपया किलो थी। हलो बसर। आलू 50 रुपया। टमाटर घणे किलो आहे? 80 रुपया। हालत ॾिसो, टियों ॾींहं जी ॻाल्हि आहे, वाई बांदी में 40 रुपए में तेली मिले 10 किलो हेॾो। सो हाणे चाहे 60 रुपया हिकिड़ो किलो ऐं हे किना आलू रखियो वेठो आहे, सो 50 रुपया दर्जन। ही किना बसर, सो 60 रुपया। केरु इंसाफ़ करण वारो? एॾी महांगाई, भला तेल चोट चढ़ी वई, हर शइ महांगी थी वई। हाणे हिननि खां केरु पुछण वारो आहे? केरु पुछण वारो आहे? हुकूमत, अरे हुकूमत खां केरु पुछे? अरे बाबा माल पोयां खां महांगो थो मिले त असां छा कयूं? पोइ ज़िमेदारी इनजो केरु आहे? महांगाई जो ज़िमेदार हुकुमरान आहिनि न। हुकुमरान गरीब रेड़े वारनि जो पढ़ो हुकुमरान न आहिनि, तव्हां आहियो ज़िमेदार। न तव्हां वाउंट ॾियो हिननि खे, न हेॾा महांगा थियनि। तव्हां अहिड़नि खे वाउंट ॾियो जिते सस्ताई थिए, अहिड़नि खे वाउंट छो था ॾियो? हर शइ महांगी थिए, छाजे करे? ही हाणे 10 रुपया किलो और 60 रुपया पहुची वियो। ही 50 रुपया किलो, 80 रुपया किलो, 80 रुपया 80 रुपया वरी 20 रुपया वधी वियो आहिनि। हिन सां को इंसाफ़ आहे? बाबा हाणे छा कयो? वोट इंसाफ़ वारनि खे ॾियो, अहिड़नि खे वोट ॾियो सस्ताई। 100 रुपया लीटर तेल लॻे पियो, हर शइ महांगी थी वई आहे। ॾाढी महांगाई आहे। चीज़ नाज़रीन, कैमरामैन फौजी बलोच सां गॾु अब्दुल कुद्दूस हुलालिया हुलिया खे अल्लाह ने के बान।